अखंड सिंधु संसार सिंधी नाटकनि जे माध्यम सां सिंधी ॿोली साहित्य कला ऐं संस्कृति जे विकास लाइ सन 2000 में जेको नाटकनि जो सिलसिलो ही शुरू कयो हो उहो अॼु ताईं बि तव्हांजे साम्हूं जारी आहे ऐं तव्हांजी एतिरो सिक प्रेम ऐं तव्हांजो इहो ई साथ सहकार सदाईं बणिजी रहंदो अहिड़ी आशा रखूं था। अॼु हिते 2 नाटकनि जी पेशकश थी रही आहे। जोए जा झंझट जेको तव्हांखे ॾाढो खिलाईंदो ऐं ॿियो नाटक आहे आशियाना जेको तव्हांखे शायदि कुझु सोचण लाइ मजबूर बि करे सघंदो। पर जेका कार्यक्रम जी हिकु सदाईं परंपरा हलंदी आई आहे त कोई बि नओं कमु शुरू कजे त सदाईं पंहिंजे इष्ट देव पंहिंजे भॻवान पंहिंजे गुरुनि खे यादि कजे। त उन सिलसिले उन परंपरा खे क़ाइमु रखंदे दीप प्रज्वलन लाइ मां निमाणी वेनिती कयां थी डॉक्टर गोपी बजाज, श्री चेलाराम आनंदानी जी, डॉक्टर CP देवाणी जी, श्री ईश्वर जामनानी जी, श्री रमेश मोटवाणी जी, श्री जयपाल सचदेव जी। ज्योत सां ज्योत जगंदी रहंदी, रोशनी सभिनीनि जे दिलनि में बि फैलंदी रहंदी। अहिड़ी ई दुआऊं अहिड़ी ई प्रार्थना सां असां अॼु जो ही कार्यक्रम हाणे शुरू था कयूं। साहित्य अकादमी पुरस्कृत इंदौर निवासी श्री स्वर्गीय श्री कृष्ण खटवाणी जन जो ही लिखियल नाटक आहे जंहिंजे बारे में वधीक चवण त शायदि मज़ो न ॾींदो पर थोरी सी ॼाण तव्हांखे ज़रूरु ॾियणु चाहींदसि। अॼुकल्ह सभिनीनि खे इच्छा थींदी आहे त असां विलायत वञूं, ॿाहिरि पढ़ी करे अचूं, पर ॿाहिरि वञण खां पोइ उन खां पोइ बि घणेई दफ़ा सभु विलायती कोन बणिजी वेंदा आहिनि। कंहिंजे मन में भारतीयता या सिंधुत्व या हिंदूपन जेको बि चइजे उहो रहिजी वेंदो आहे। त इन्हनि भावनाउनि खे पेश करे रहियो आहे कृष्ण खटवाणी साहब जो चर्चित नाटक आशियानो। भाई जल्दी कर। अरे तां ॾाढो कंफ्यूज कंदा आहियो। पहिरीं चवंदा हो तां एयरपोर्ट वटि हलंदो निर्मल खे वठण, वरी चवंदा तां वञो। अरे यार हिकु ॻाल्हि ॿुध यार गोविंद, मां तोखे हाणे फाइनल थो चवां न को मां हलंदुमि न को राधी हलंदी, है ना? तव्हांखे वञिणो आहे। ठीक है डैडी मां वना। हां तुम वञ। ठीक है कम ऑन। अब ॿुधो मां कस्टम ऑफिसर कृपलाणी खे पारत करे छॾिया। तव्हांखे कस्टम ते सामान क्रॉस करण में कोई दिक्कत कान थींदी। बिल्कुल ठीक है। ओके हां यस जल्दी वञो यार, ॾाढी एक्साइटेड थी, जल्दी वञो। मां ना गोविंद भैया। अरे झिरकी को किलो ॾेढ सामान आ जो तोखे वठी वञूं। हां कंटेनर हूंदा कंटेनर हिते ई वे। ॿुध 14 सालनि खां पोइ मुंहिंजो पुटु निर्मल इंग्लैंड में तो अचे पियो, है ना? बिल्कुल बिल्कुल मुझे शानदार तरीके से वेलकम करो। कुछ सवालन जो जवाब लफ्ज़न में न होंदो आहे निर्मल। हां निर्मल जेके सपना सदा बहार अॼु आहिनि उते रख जा अंबार। अहिड़ो दर्द लिकियल हो सदा हयात कृष्ण खटवाणीअ जी लेखनीअ में, उन्हनि जे दिलि में जेको दर्द हुओ उन्हनि जी लेखनीअ में ॾिसणु आयो ऐं उन्हनि खे ई तव्हांजे साम्हूं रंगमंच ते पेश कयो। अखंड सिंधु संसार मंच पारां फ़क़ति नाटक ई न पर वक़्त वक़्त ते अलॻि अलॻि खेत्रनि में, चाहे हू साहित्य संस्कृति कला जो क्षेत्र हुजे या ॿियो कोई क्षेत्र हुजे, उन में जंहिं शख़्सियतुनि पंहिंजो ख़ासि रोल अदा कयो आहे उन्हनि खे पिणु सम्मानित कयो वेंदो आहे। उन ई श्रृंखला में अॼु हिते सम्मान समारोह बि आयोजित कयो वियो आहे। इन ई श्रृंखला में दादी कौशल्या देवी लखाणी जी यादि में श्रीमती अमृता रमेश मोटवाणी पारां हिन सम्मान सां अॼु रंगमंच जी मशहूर कलाकार श्रीमती स्वाति केवलाणी खे सम्मानित करे रहिया आहियूं। त उन्हनि खे सम्मानित करण लाइ मुंहिंजो अर्ज़ु आहे त श्रीमती अमृता मोटवाणी, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी मेंबर भेण कविता इसराणी ऐं
अजमेर में आयल वरिष्ठ लेखिका श्रीमती कमला गोकलाणी दीदी, भाभी अनुराधा लालवाणी, डॉक्टर किरण देवाणी, श्रीमती रीमा माखीजा, श्रीमती रश्मि निचलानी ऐं श्रीमती दरियाणी। सिंधी हिंदी रंगमंच ते पंहिंजी कला जा जौहर ॾेखारींदड़ श्रीमती स्वाति केवलाणीअ जो जनम 2 नवंबर ते भोपाल में थियो हो। BSc MA अर्थशास्त्र कंदे 20 सालनि जी उमिरि में 1987 में स्टेट बैंक ऑफ इंडिया में जन सेवा जो कार्य शुरू कयो हो ऐं स्टेट बैंक में कार्यरत नाट्य निदेशक श्री अशोक बुलाणी ज़रिए रंगमंच जी दुनिया में कदम रखियो ऐं पहिरियों सिंधी नाटक 1998 में वारीअ संदो कोट में पंहिंजी अदाकारीअ ज़रिए हिकु अहम स्थान हासिल कयो। उहो सिलसिलो अॼु ताईं लगातार जारी आहे ऐं उन्हनि जी कला जो जौहर असां अॼु हिन नाटक आशियानो में भी ॾिठोसीं। भेण स्वाति केवलाणी हिंदी सिंधी जी लॻभॻि 200 नाटकनि में अदाकारी करे चुकी आहे। इहा असांजे लाइ बि हिकु फ़ख्र जी ॻाल्हि आहे त ज़ोरदार ताड़ियूं भेण स्वाति केवलाणी लाइ। सम्मान समारोह जी श्रृंखला में अॻियां वधंदे छांगोमल लालवाणी समाज सेवी सम्मान 2017 सां अॼु सम्मानित कयो वञे तो वरिष्ठ समाज सेवी श्री भगवान दास छाबड़िया के। श्री हरीश गंगारामाणी, श्री अशोक लालवाणी, भाऊ रमेश जनियाणी जी भी छांगोमल लालवाणी समाज सेवी सम्मान 2017 सां सम्मानित करण लाइ वरिष्ठ समाज सेवी श्री भगवान दास छाबड़िया के आमंत्रण आहे त सादर सभिनीनि खे भाऊ ज्ञानचंद लालवाणी जी हिते मंच ते वठी ईंदा। भोपाल शहर जे सिंधी समाज के संगठित ऐं सशक्त बनाइण में वरिष्ठ समाज सेवी भगवान दास छाबड़िया पंहिंजो रत सत ॾिनो आहे। सेंट्रल पंचायत अटलराम सिंधी समाज धर्मशाला ट्रस्ट सूधो विभिन्न संस्थाउनि में रही समाज जी वॾी सेवा पिणु कई आहे ऐं अखंड सिंधु संसार श्री भगवान दास छाबड़िया के सम्मानित करे पाण खे गौरवान्वित महसूस करे रही आहे। ज़ोरदार ताड़ियों श्री भगवान दास छाबड़िया लाइ। आदरणीय ज्ञान साहब प्लस जेके भाउर वेठा आहिनि, मां वाधाई थो ॾियां ज्ञान जी खे जंहिं हिते सुठे मौक़े ते मूंखे इज़त ॾिनी आहे। मूंखे फ़ोन कयईं भई मां तव्हां सम्मान करणु चाहियां थो। मां चयोमांसि मां इन झंझट में न पवंदुमि, मूंखे ज़रूरत कान्हे। त वरी पाण आयो वीचारो, घर आयो, चई ठीकु न थींदो तव्हां अचो बेटर आहे। मां चयो ठीकु आहे, मां अचां थो। उन महिरबानी हूंदी जो उन सां मूंखे एतिरो घर में अची मूं गर्द कयो। इहा हिकु ॿिए इज़त आहे, प्यारु आहे। तंहिंखां सवाइ कुझु हिन मौक़े ते मां ॻाल्हाइणु चाहींदुसि। सिंधी अखर निकितो आहे सिंधु नदी जे लिहाज़ खां। सिंधु नदी पूरे कश्मीर, पूरे पंजाब, पूरे सिंध के काटे कराची जे अंदरि उते ख़तमु थिए थी। ऐं सिंधी चइनि प्रांतनि खे कटे अची पहुची आहे। असांजो हेठियों हिसो 1/3 आहे। उहो सिंधु नदी में ॿियूं नदियूं अची पवनि थियूं, 5 नदियूं, ऐं उहा सिंधु नदी अची मथे थी। ऐं उन सिंधु नदी जे लिहाज़ खां असांजे देश ते सिंधु नालो पियो। ऐं तंहिंखां पोइ सिंधु बि हिंदू अक्षर में बदिलजी वियो। सिंधु संस्कृति माना हिंदू संस्कृति। असां जेकॾहिं सिंध छॾी आहे त एज़ ए हिंदू छॾी आहे। हिंदू संस्कृति असांजी जीवन आहे। त असांजा सिंधी हिंदू, असांजा जेके मेन बुक आहिनि रामायण ऐं गीता घर घर हुअणु खपे, उनजो अध्ययन करणु खपे। ऐं असांजा अवतार राम, कृष्ण, झूलेलाल, गुरु नानक साहिब जेके वीर आहिनि, छत्रपति राणा प्रताप, सभिनी जो आदर इज़त कंदा ऐं उन सां कुलो मिलाईंदे उन्हनि जो सन्मान कंदा। असांजे साम्हूं मंच ते मौजूदु हुआ, उन्हनि खे सम्मानित करण में
असां वेठा गौरवान्वित थियूं। इन लाइ ज़ोरदार ताड़ियूं दादा भगवान दास छावड़िया जे लाइ। सम्मान समारोह जी श्रृंखला जी कड़ीअ में अॻिते असां वधूं था। किशन बजाज सम्मान 2017 सां सम्मानित करण जो गौरव हासिल करण में श्री शमशेर सिंह नंदवाणी जन खे दादाजन उदयपुर में आया आहिनि। अखंड सिंधु संसार के उदयपुर में घर घर पहुँचाइण में हिननि जो वॾो योगदान रहियो आहे ऐं कामरेड भी आहिनि ऐं सामाजिक सेवाऊं ॾाढियूं कंदा रहिया आहिनि उदयपुर में ऐं सिंधियत जी जोत भी जगाई अथऊं। हीरो ठाकुर साहब वरिष्ठ लेखक दिल्लीअ में आयल आहिनि, असांजे विच में आहिनि। असां उन्हनि जो दिलि सां स्वागत था कयूं। श्री किशन बजाज साहब भी उदयपुर जा हुआ और उन्हनि जी एज भी काफ़ी हो। उन्हनि सिंधी समाज जे लाइ सिंधी ॿोलीअ लाइ ॾाढो कमु कयो। साइकिल ते घर घर वञी करे सिंधियत जी जोत जगाईंदा रहंदा हुआ। और उन्हनि जो हिकु अहिड़ो किस्सो हो सिंधियत जे प्रति कि इंटरनेशनल सम्मेलन इंदौर में थियो हुयो। उते उन्हनि मूंखे ॻोल्हे वरितो कि भई अखंड सिंधु संसार जो संपादक केरु आहे। ऐं अची मूंखे चयूं कि मां उदयपुर में अखंड सिंधु संसार के मेंबर ठाहिण थो चाहियां। मां बिल्कुलु स्वागत आहे। और उन्हनि मेंबर ठाहिया। महीने ॿिनि में उन्हनि 100 मेंबर ठाहे करे मोकिलिया। और इतफ़ाक़ सां उन ई साल 10 अप्रैल सिंधी भाषा ॾींहं ते उन्हनि जो स्वर्गवास थी वियो असांजे विच में न रहिया। त उन्हनि जी यादि में इहो किशन बजाज पुरस्कार असां शुरू कयो आहे, जेको अखंड सिंधु संसार जे ज़रिए सिंधियत जोत फैलाईंदो आहे पंहिंजे पंहिंजे शहर में। उन्हनि खे हर साल इहो सम्मान ॾिनो वेंदो आहे। हिन साल असां श्री शमशेर सिंह नंदवानी साहब खे इहो सम्मान ॾेई रहिया आहियूं। ॿियो उदयपुर जा हिकु ॿिया बि असांजा यंग साथी आहिनि, वासुदेव राजाणी, उन्हनि खे बि असां इहो सम्मान ॾेई रहिया आहियूं, पर उहे अॼु अची न सघिया आहिनि। असांजी ॾाढी सुठे नमूने दिलि जी गहराइनि सां थींदी त सम्मान वठण वारनि खे ऐं सम्मानित करण वारनि खे ऐं प्रोग्राम ॾिसण वारनि खे सभिनीनि खे वधीक मज़ो ईंदो। इहो असांजो अनुभव आहे। तव्हां सभिनीनि जी घणी घणी महिरबानी असांखे कोऑपरेट करण लाइ ईअं ई सहकार कंदा रहंदा। प्रोफेसर SN मनवाणी श्रेष्ठ स्मारिका सम्मान 2017 जो भी सम्मान अॼु ॾिनो वेंदो। इन सम्मान ॾियण लाइ मंच ते असां सर्वश्री ईश्वर जामनाणी जी, अशोक मनवाणी जी, भाभी गंगा मनवाणी जी, श्री आनंद सबदाणी जी, सबदाणी कोचिंग जा डायरेक्टर श्री आनंद सबदाणी जी, श्री श्याम गोपलाणी जी, उत्तर प्रदेश में चुनाव हुअण जे करे पत्रिका जा संपादक श्री गोविंद चावला अची कोन सघिया आहिनि ऐं हे सम्मान उन्हनि खे ॾेई रहिया आहियूं। उहे अची कान सघिया आहिनि छो त सुभाणे उते चुनाव आहिनि ऐं उत्तर प्रदेश जा चुनाव जेके थींदा आहिनि त उन में माण्हू शहर छॾे करे वेंदा कान आहिनि, इन करे उहे अची न सघिया आहिनि। इन करे असां इहो सम्मान श्री राजेश वाधवाणी खे सौंपियूं था, उहे उन्हनि ताईं पहुचाईंदा। तव्हां सभिनीनि जी घणी घणी महिरबानी। जीअं त तव्हांखे ॼाण ॾिनी त अखंड सिंधु संसार जो ही 17हों नाट्य समारोह आहे। त अचो हाणे ॾिसूं था ॿियो नाटक जोए जा झंझट। इन नाटक जे बारे में वधीक कुझु ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, छो त उनजो मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां घर घर जी तव्हांजी आखाणी जेका आहे उहा हिते ॾिसंदव। त अचो मज़ो माणियूं था जोए जा झंझट। जोए जा झंझट बाबा, 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 जोए जा झंझट बाबा। हिकु ॻाल्हि अथव कि शादीशुदा मर्द जेके निभाइनि था, निभाए चुका ऐं निभाइनि था, इन्हनि जो हिकु उपमा आहे कि साईं जंहिं निभाए वरिती उहे ज्ञानी ठही विया, जेके निभाइनि पे था उहे वेचारा योगी आहिनि, ऐं जेके शादी करण जी सोचनि पे था उन लाइ साईं मुंहिंजी आदरांजलि श्रद्धांजलि आहे। मां कुझु नथो चई सघां। परमिशन सां तुंहिंजी, परमिशन सां तुंहिंजी मिट माइट मिलन। ओम जय जाल राणी, जय जाल राणी, ओ प्यारी जय जाल राणी। जी दया दृष्टि सां मिले रोटी पाणी, ओम जय जाल राणी। भाई ज़ोरदार ताड़ियों सॼी कलाकार टीम लाइ। जोए जा झंझट ॾिसी तव्हां मज़ो त माणियो, गॾु गॾु कुझु प्रैक्टिकल पंहिंजी पंहिंजी ॻाल्हियूं, पंहिंजे पंहिंजे घर जे अंदरि जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि असांजी पाण में, उहे सभु बि तव्हांखे यादि ईंदियूं हूंदियूं। ऐं जेके गॾु जोड़े सां आया आहिनि उहे ज़रूरु हिक ॿिए खे
श्री गोपाल सिद्धवाणी जो श्याम गोपलाणी भाव सम्मान कंदा। सभिनीनि कलाकारनि जो सम्मान कंदा वेंदासीं, परिचय कराईंदा वेंदा बुलाणी साहब। ताड़ियों अशोक बुलाणी जी ऐं सॼी टीम लाइ ऐं ते उपस्थित अचो हरीश भाई कारिया अचो ना अॻियां। वार वार ही ॾींहड़ो अचे, वार वार मुंहिंजी दिलड़ी चवे, वार वार ही ॾींहड़ो अचे, वार वार मुंहिंजी दिलड़ी चवे, जुग जुग जिए तू सदा, इहा ही आरज़ू। मिसेज तेजवाणी विनय जी मम्मी जी अचो न दादा जामनानी साहब निकालो। डॉक्टर शर्मा जी के लिए जोरदार तालियां बजाएं, जिन्होंने पत्नी पुराण लिखा है। और बड़ी हिम्मत वाली बात है कि पत्नी के साथ, पत्नी साथ में है, क्या हिम्मत साथ में है। और जो उसके बाद पत्नी ने जो रिएक्शन लिखा है, उन्होंने लिखा कि जब मैं लिखूंगी पति पुराण तो सारे पति भागते घूमेंगे इधर से उधर। श्याम चंदानी भाऊ। डॉक्टर देवानी साहब ॾाढो सुठो सिंधीकरण कर। डॉक्टर केॾा हुया हेठि। तो डॉक्टर साहब जे लाइ जोरदार ताड़ियूं। ऐं कलाकारनि जी हिकु नंढी कोशिशि रहंदी आहे, इहा कोशिशि जो तव्हांखे सपोर्ट मिलंदो आहे, उनजो हौसलो वधंदो आहे। तव्हांखे थैंक यू सलाम। कलाकार सभिनी खे तव्हां सुञाणो, छा था कयो सभिनी साम्हूं। शुक्राना, महिरबानी। तव्हां सभिनीनि जे हिम्मत जे करे एतिरो अॻिते अखंड सिंधु संसार वधी रहियो आहे ऐं तव्हांजी हौसला अफ़ज़ाई रहंदी त ईअं ई वधंदा रहंदासीं।